शान वारो वा मान वारो मुर्शिद पंहिंजो पागारो शान वारो वा मान वारो मुर्शिद पंहिंजो पागारो लाड़ उतर वई काशे में लॻंदो वा हर हंध नारो जिए मुर्शिद जिए असांजो पागारो जिए मुर्शिद जिए असांजो पागारो। वेलकम वेलकम सांगड़ अचण ते पीर साईं पागारा वेलकम। असी पंहिंजे रूहानी रहबर आला हज़रत पीर साईं पागारा जन खे 15 ऐं 16 जुलाई ते सांगड़ जे रूहानी ऐं सियासी दौरो करण ते भली कार चऊं था ऐं सांगड़ ज़िले जे बाशऊर अवाम खे अपील था कयूं त उहे 25 जुलाई ते तारे ते ठपो हणी जीडीए जे उम्मीदवारनि खे कामयाब कनि। पारां डॉक्टर मोहम्मद हाशिम ख़ासकेली अॻवान जीडीए मीरपुर ख़ास डिवीज़न। शान वारो वा मान वारो मुर्शिद पंहिंजो पागारो शान वारो वा मान वारो मुर्शिद पंहिंजो पागारो लाड़ उतर वई काशे में लॻंदो वा हर हंध नारो जिए मुर्शिद जिए असांजो पागारो जिए मुर्शिद जिए असांजो पागारो।